खे त ख़बर आहे त बचल खान जो पटको लही चुको आहे। हाणे हू पाण सिधो थी मैदान में लहंदो। ॾिस बचल खान जे माण्हुनि खे पधराइणासीं, डप में बचल ताणी ॻाल्हि न पहुचाईंदो। त बचल खान खे कीअं ख़बर पवंदी त हुन जे राज जे माण्हूअ खे असां बेस्तो कयो आहे? तव्हां अञा करम खान खे सुञातो ई न आहे। मूं चयो न त बचल खान जो पटको लही चुको आहे ऐं झेड़ो शुरू थी चुको आहे। रेस ॻाल्हि असांजे सम्झ खां वाकई चढ़ियल आहे। अड़े तूं नथो ॼाणी, पंहिंजो रोज़ हलणु बनीअ ते ज़रूरी आहे, पर ख़ाली हथे न हलबो, हथियार खणी हलबा, पर हलाइणा कोन्हनि। रेस जहिड़ो हथियारनि खां सवाइ कबो कीअं? हथियार ऐं लठियूं हमेशह तव्हांजे गाॾियुनि में मौजूदु हूंदा, पर असांजो माण्हू मरण न घुरिजे। रेस किसे खे ई ख़तमु कयो, ॾियूं सिधो सो बचल खान खे बूसट। इन बचल खे मारणो कोन्हे, इन बचल जो पंहिंजे ई राज में कंध झुकाइणो आहे। जीअं ईंदड़ इलेक्शन में बचल जे राज जो कुत्तो बि सरदार जी मुखालफ़त न करे सघे। रेस इहो ॾातू सॼी ॻाल्हि सम्झी वियो आहे। बचल खान जे राज में डिंको मुड़ुस सिर्फ़ ॾातू आहे, उनखे सटे सोघो कंदुसि, पर महल अचनि। ठीकु आहे, तव्हां हाणे वञो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।